वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान तोशाखाना केस में इलेक्शन कमीशन जी नाअहली वारी फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत सां राब्तो करे वरितो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया, तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान तोशाखाना केस में इलेक्शन कमीशन जे नाअहली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत सां राब्तो करे वरितो आहे। इमरान ख़ान तरफ़ां बैरिस्टर अली ज़फ़र दरख़्वास्त इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल कई आहे, जंहिंमें इलेक्शन कमीशन जो फ़ैसिले खे कलअदम करार ॾियण जी इस्तदा कई वई आहे। रजिस्ट्रार इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते रजिस्ट्रार ऑफिस तरफ़ां केतिरा ई एतिराज़ लागू कया विया आहिनि। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन पंहिंजी दरख़्वास्त में सेक्रेटरी इलेक्शन कमीशन, क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं सेक्रेटरी समेत ॿियनि खे धुर बणायो आहे। एतिराज़ में चयो वियो आहे त इमरान ख़ान बायोमेट्रिक तस्दीक न कराई ऐं इमरान ख़ान जी नाअहली वारे फ़ैसिले जी कॉपी दरख़्वास्त सां ॻंढियल नाहे। रजिस्ट्रार इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते इहे एतिराज़ लॻाया विया आहिनि। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं इलेक्शन कमीशन तोशाखाना केस में इमरान ख़ान खे करप्ट प्रैक्टिस जो ज़िम्मेवार करार ॾींदे 5 सालनि लाइ नाअहल करे छॾियो हुयो। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया, ब्रेकिंग न्यूज़ आहे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान तोशाखाना केस में इलेक्शन कमीशन जी नाअहली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत सां राब्तो करे वरितो आहे।